नाज़िर मीरपुर माथेलो भरसा गुर सुलेमान महर वासी पोरियत अजीजुल्ला महर गुजरियल 4 सालन का फालिज सबब मुफलिसी वारी जिंदगी गुजारण ते मजबूर है। उन हवाले से रिश्ता मोहम्मद कासिम कलवड़ी जी ही रिपोर्ट। गोठ सुलेमान महर मीरपुर माथेलो में मौजूद आयूं। हिते अजीजुल्ला महर गुजरियल 4 सालन का फालिज बीमारी में मुब्तला है। हिन जा वारिस हड़ा वड़ा इलाज कराए थकजी चुका आहिनि। तो घर बातिन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुननि जो वधीक छा चवण है। साईं तकरीबन 4 साल इनके तेणारानी बीमार है। पहलो लाचार हो, माज़ूर हो, वरी जंगा का किरी पयो, जंग बजी पई है। उनके बावजूद हाँ ये तो समो हाल न गरीब आयूं। अस सब कहीं के नंढन वडन के चयो है, पर असांजी मदद करण लाइ को भी राज़ी कोने, को भी तैयार कोने। गरीब आयूं, बस अल्लाह जे सहारे वेठा आहियूं। अल्लाह से हलाए तो पियो। ये ॾुखियो सुखियो हर शइ वो मालिक हलाए तो पियो। कोई भी कंहिंजो करे बस वारनि खे अपील है साईं DCO ऑफिसरनि के, उनके बाद DCO के अपील है अलीगौर खान के, सरदार मोहम्मद बख्श खान के, इमरान खान के। ही असांजे साम्हूं FFC 3 भाण फैक्ट्री है, उन्हनि के भी ये अपील कयूं था त इन वॾे जो इलाज करायो वञे, असांखे हक़ ॾिरायो वञे। दामा जो भाव आहे 4-5 साल का पोइ हाणे खट ते किरियो आहे। ना जो इलाज है, ना कुछ है, ना कई है, ना को गोठ हमदर्दी करे तो ना ॿियो को तो सॼो ॾींहुं धागो वटे करे कंदो बच्चन जो गुज़ारो कंदो। हाणे चौथो साल आहे, किरी पियो आहे। हाणे उनजा बच्चा जेके आहिनि ॾाढा गुज़रान सां तंग आहिनि। पाण खट ते पियो आहे, ना इलाज है, ना पैसो है, ना पाव आहे। वधीक अवांखे पार था असांजी अपील कयूं। अलाह ॿुधो हम वसवेलनि खे अपील कयूं था त असांजे भाउ जो इलाज कयो वेंदो। गरीब आहे। अलाह 4 सालन ताईं खट ते वेठो आहे, ना को इलाज है, ना कुछ है। हाणे जेको थी सके तव्हां कयो। मुंहिंजे बाबा जी जेकी थी सके तव्हां कयो, अपील करे सघो। सरकार के अपील कयो बाके मुझे बाबा अजीजुल्ला महर के सरकारी खर्च ते इलाज करायो। मोहम्मद कासिम कलवड़, मेहरान TV मीरपुर माथेलो।